खबर शामिल की पिया सूबोदेरो में रिपोर्ट अलमदार वहीद सोलंकी जी तफ़सील मूजिब सूबोदेरो जे इलाइक़े नौलखी लॻ ॻोठ वज़ीर अली मंगणेजो जे रहवासिन इमाम ॾिनो पंहिंजे नंढड़नि पुटनि ऐं ॻोठाणनि सां गॾिजी मीडिया वारनि अॻियां नाफ़रमान पुटनि ऐं सालनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। ज़ख़्मी थियल इमाम ॾिनो मंगणेजो दाईंदे ॿुधायो त मुंहिंजूं 2 शादियूं थियल आहिनि। वॾी घरवारी ऐं पुटनि खे ठहियल घर जी जॻह ऐं 10 जरीब ज़मीन ॾिनी आहे। नंढी घरवारी मां नंढड़ा 2 पुट आहिनि। मुंहिंजे सालनि यार मोहम्मद प्यार अली पुलिस एहलकार साइद मंगणेजो वारनि वॾी घरवारी मां पुटनि करीम ॾिनो यतीम ॾिनो वारनि सां गॾिजी बेगुनाह मूं ते हमिलो कयो ऐं हिन चयो त रहियल मिल्कियत बि असांखे लिखी ॾे। ऐं वधीक दाईंदे चयो त मरन तो नंढी घरवारी खे बंदे ॾे हुननि खे 5 एकड़ ॾिनी अथनि त हाणे बनी तव्हांखे आहे घणी अथई 2 एकड़ 5 तव्हां हुनखे ॾिनी आहे उन्हनि खे ॾिनी अथमि त वरी चवनि था त हाणे इन्हनि खे न ॾेई 5 एकड़ बि असांखे ॾे न त तोखे बि मारींदासीं तुंहिंजे पुटनि खे तुंहिंजे घरवारीअ खे बि मारींदासीं। जंहिं मूंखे धक पिया अथनि ॿिन्ही बनी अथऊं यार उहे त ॾटा अथनि त तव्हां पीउ खां बनी सभु हड़प कयो। मुंहिंजे घरवारीअ खे गेले वारनि खां वठी कुटींदा घर गेले विया आहिनि जंहिंमें ॻोठारा पहुता आहिनि भाउ ताज मोहम्मद आयो आहे छॾाइण जे हिसाब में त उनखे धक हणी उनखे ज़ख़्मी करे ऐं अस्पताल में पहुतल आहे। असांखे को बि माना क़दुरु न आहे थियो। असांजो इंसाफ़ खपे इंसाफ़ करे ॾेखारे ख़तरो आहे मुंहिंजे बच्चनि खे। तव्हांखे केरु था मारनि पुट हाणे असांखे ख़तरो आहे त मुंहिंजे कहिड़ो बि वार एतिरो कुझु बि थियो त यार मुंहिंजे कंध में करे इंसाफ़ कयो मां हाणे न बनी ॾींदोमांनि न ॿार ॾींदोमांनि न को मुंहिंजा वार सही थींदा। हाणे वार सभु इहे हर शइ हे जेका मिल्कियत आहे हिननि जे नाले कंदुमि हुननि खे मां खोलियूं। मूंखे ख़तरो यार मोहम्मद ऐं करीमनि में हरणो आहे त सुभाणे मूंखे निकिरां थो करे वञा थो खीर खणी ईंदो आहियां खीर खपाईंदो आहियां बचा पालींदो आहियां उहो बि जेको आहे त मूंखे ख़तरो आहे त मथां मूंखे दग में किथे मारनि जे किथे बि मां कहिड़ो मोस त यार मोहम्मद जे कुल ते करीमनि में छा मसलो आहे असांजो इहो यार केरु आहियो पाण बाबा मंगणेजो आहियूं। छा नालो आहे नालो इमाम अली आहे। कहिड़े ॻोठ जा रहवासी आहियो वज़ीर अली मंगणेजो जी छा मसलो थियो आहे मुंहिंजूं हिन 2 शादियूं वॾी शादीअ जे औलाद जेको आहे सो मूंखां ॾाढी नाजाइज़ कया विड़िया आहिनि धक हयां अथनि। मां इहा अपील थो कयां पूरे पाकिस्तान में न छा तो विड़िया आहिनि छो मिल्कियत अथऊं त हिन नंढड़नि ॿारनि खे तूं न ॾे असांखे ॾे हे तव्हांखे पुट नंढी घरवारी में नंढे घर में पुट आहिनि ऐं हिननि खे केरु ॾींदो कारो अंडा खाईंदा हुननि खे मिल्कियत बि ॾींदमि। हाणे त मिल्कियत बि कोन्हे माना पीउ जी इज़त त वॾी करे छॾनि धक बि पुटनि जा नाला छा आहिनि घणा पुट आहिनि मरिनूं यतीम मरिनूं ऐं उन्हनि जा मामा हफ़ीज़ प्यार मोहम्मद यार मोहम्मद ऐं काशिफ़ उहे गॾियल आहे जन मूंखे धक हयां आहिनि सभिनी मूंखे जेको छॾाइण पियो अचे उनखे ताज महल खे बि धक लॻल आहिनि उहे अस्पताल आहे सिविल अस्पताल ख़ैरपुर